दादू जी रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो आपाशी खाते दादू जी एमरजेंसी मिद में बंदन ते चौकसी पेट्रोलिंग हर आरडी ते कच्चा पक्का मुलाजिम रखण पेट्रोलिंग सार संभाल ऐं ॿियनि मिद में रोज़ानो लखे रुपयनि जी करप्शन फ्रॉड पकड़जी पियो। प्रेस क्लब जुई जे साफ़िन टीम पारां जुई FP बंद जो दौरो आपाशी खाते दादूअ जे पित वाक़ी लखे रुपयनि जी करप्शन ज़ाहिर। बंद ते मानसून बरसात पहाड़ी नई गाज पानी वहण दौरान लगल आरजी कैंपू खाली मगर आपाशी खाते की कमाई की सीज़न शुरू। आपाशी खातो करप्शन कूड़न ॿिड़नि लाइ अलर्ट थी वियो। जुई जी FP बंद वटि 5.5 लख रुपयनि जी मालियत जो हिकु मन ठारायो वियो आहे। आरजी 2-3 मन कैब क़ाइमु करे हज़ारे लकड़ा मिट्टी भरण वारा पाचका बोरियूं आरजी कैंपू मुलाज़िम रखण ॾेखारण वारो फ्रॉड करप्शन पकड़जी पियो। उन सां गॾु पेट्रोलिंग जो किराए जूं गाॾियूं ट्रैक्टर मशीनरी जनरेटर ऐं उन जे तेल मानी चांहि ते अलॻि करोड़नि जी करप्शन फ्रॉड वारो आपाशी खाते दादूअ जो करप्शन फ्रॉड भी पकड़जी पियो आहे। हिकु महीने में रुगो F बंद नाले करोड़नि खे करप्शन फ्रॉड करण जो इंकशाफ थियो आहे। जेतोणीकि पाणीअ जो वहिकिरो FP बंद सां मामूली अची लॻो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण चौकसी सार संभाल लही रहिया आहिनि पर किथे बि आपाशी ऑफिसर अमलो सामान नज़र नथो अचे। इस ज़ालिमनि खुदा जी के मार पे हे पेट अथनि हराम खाई खाई अञा हराम था खाइनि। असांजी झोली आहे अलाह कंदो ॾींहुं क़यामत ताणी इहे ज़लील दरबदर थींदा। छो त इहे छाल था कनि। असां टे चकर ज़लील चाहूं दरबदर सां खाइण का काशे कोन्हे। असां किथां वञूं किथां किराया कयूं किथां भाड़ा कयूं। इहे ज़ालिम मथियां अलाह जी उन्हनि खां मार पए। इहे वॾा शैतान आहिनि। शैतानगिरी करे पंहिंजी फार्मिटी पूरी करे हिते विझा पंहिंजे मुंहुं सां भरायो गाॾी ते चढ़ियो इहा कारीगुरियूं करे हलियो था वञनि। छो असां छाले था ईअं कनि ॼाणी वञी था ईअं कनि। असां ग़रीबूं असांजी बिल्कुलु बंदि जी मरामत कयो वञे। खैरान मुर्तानी सॼो बंदि ख़तमु आहे। पहिरियां भुता भॻो वरी भुता भॼंदो। पाणी गॾु था कनि पाणी गॾिजी लाज़मी ठगा ॾींदो। हे चवंदा कुझु कोन्हे का शइ न आहे। छो का शइ न आहे बिल्कुलु आहे। जॾहिं इहा न हुजे हिते 2010 खां को बि अमलो न आयो कमु करणु छा लाइ पाणी बिल्कुलु आहे तॾहिं